गोली हणी हुन जो किसो ख़त्म करे वो तारे गुतू जो दाणो भजन जी क्यों हे बी नफरी घुराइंदा ता सा गड मुखे न मारे छडन मुंहिंजो तोसां वाइदो आहे हिननि हथनि में तुंहिंजूं हथकड़ियूं लॻंदियूं अदा खैरू का खबर पई है दर्जी ना दी बस अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 जॾहिं तुंहिंजे सीने ते निशान ठाहींदुसि तूं पाण मूंखे शींहं चवण ते मजबूर थी वेंदे केरु आहीं तूं हाँ ॻाल्हाए छो नथो अदा सादिक सोदा जी खोदा माफ़ कजा अल्लाह ना ओदा असल में जी गड हड़ी है ना मुखे तो वो दे में बस हैदर किंजो इंतजार थई फैसलो करी जान न तो छडाई